हाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में खबर ॾींदा हलूं त सेक्टर कमांडर मोटरवे पुलिस सज्जाद हुसैन भट्टी मोटरवे पुलिस बीट 61 जो दौरो कयो, जिथे DSP मोटरवे पुलिस अनीस अलदीन, ऑपरेशन ऑफिसर अरबाब जरदारी, असद मुनीर, अजीम खान जरदारी, मोहम्मद अली ऐं काफ़ी तादाद में ऑफिसर शामिल हुआ। इन मौके ते सेक्टर कमांडर सज्जाद हुसैन भट्टी बीट 61 सकरंड जे ऑफिसरनि कारकिर्दी खे साराईंदे तारीफ़ी सर्टिफिकेट ऐं कैश इनामनि जो ऐलान कयो। इनाम हासिल करण वारनि ऑफिसरनि में ऑपरेशन ऑफिसर अरबाब अली जरदारी, गुलाम मुस्तफ़ा बलोच, इरशाद अहवान ऐं अज़ीज़ जमाली शामिल हुआ। ऑफिसरनि सां ॻाल्हाईंदे हिन चयो त मोटरवे पुलिस AD ख्वाजा जी हिदायतनि ते मोटरवे पुलिस नौजवान जे ॾींहुं राति महिनत सां इहो मुमकिन बणायो आहे त मोटरवे पुलिस हादसनि खां बचा ऐं ट्रैफिक रवानी रहण लाइ पुरअज़म महिनत करे रही आहे। सेक्टर कमांडर सज्जाद हुसैन भट्टी चवण हो त मोटरसाइकिल ते सफ़र कंदड़नि लाइ हेलमेट, कंहिं वॾी गाॾी में वेठलनि खे सीट बेल्ट ॿधणु वांगे लाज़मी आहे। रोड ते सफ़र वक़्तु सीट बेल्ट ऐं हेलमेट जो इस्तेमालु करणु कंहिं हादसे जी सूरत में ज़िंदगी खे महफ़ूज़ बणाए थो। हेलमेट न पाईंदड़नि ख़िलाफ़ मोटरवे पुलिस बाद डिस्ट्रिक्ट पुलिस बि तहरीक में आयल आहे, जेको बहितर क़दम आहे। मोटरवे पुलिस जा नौजवान डिस्ट्रिक्ट पुलिस ऐं ॿियनि इदारनि सां गॾिजी ट्रैफिक कानून ते सख़्ती सां अमल कराइनि। बसनि ऐं वैननि में सवारियुनि जे लाइ ओवरलोडिंग ऐं छितनि ते सामान खणण ख़िलाफ़ पिणु सख़्त कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।